साईं जी महिरबानी सां ॻाल्हि ॿुधाई मां करीमनि जी। इहा जॻह ॿुधाए 85 वारी ॻाल्हि हिन में काथे छो त हे जो टेम्पो ज़रूरी जा लाभारा छा बसि सिरियूं पहुचे हूं हितां जो असां मथे जो लॾो खणी चढ़ी वियासीं पहुतासीं हेठि मुंहिंजे हथ त मूंखे बुखार थी पर छा ॻाल्हि ॿुधायां मानी पचा सॼी राति बि माना बिहार में सियारे जी राति कॾहिं गुज़रे सुबुह जो अधे जे भला मां छॾे ॿियो कायम हले मां पाण वञां मां उथियुसि त गम में सुतल उथियुसि बसि मां ॿारहं 4 थियण फेरी हल मां न वञी मूंखे बुखार शुरू थियो मुदे जो इहे हथ पेर गिठियूं बंदि भले मूंखे वठी आयो आयासीं हिते हाणे मूंखे ज़ाहिर में बुखार त हुयो ॿी जेका अहिड़ी तकलीफ़ कान हुई इहा आई जो मां अधी खे करे करे चवां ज़ोर ॿ 3 मिंट गुज़रिया भेण जेका वधी भला उहा वेठी आहे सिरानी हाणे साईं पासा पोइ हेॾो ई आया साईं पासा पंहिंजे हिसाब सां अची वेही रहिया हिते अधी जे पासे में त मां थोरा चपर इहे मुंहिंजा फरकिया ऐं मां सुॾकी रोई ॾिनो हाणे ॻाल्हाए न पियो सघां पाण मालिक जी सूरत जे मथां बीठा किथां ॻाल्हायां मां सुॾकां त अच में छो थो रोई कहिड़ी तकलीफ़ हुई जॾहिं मूंखे 2-3 चकर अची मूंखे पुछो उहो लफ़्ज़ न पियो निकिरी सघे बाबूअ जे मथां बीठा लफ़्ज़ किथां निकिरे नेठि लफ़्ज़ कढियो मां चयो अम्मा खे जे दाहूं न करे हे साईं त मूंसां गॾु बीठा आहिनि महिरबानी थी आहे अधी उथी पई अम्मा जी हेॾे आहे न साईं पासे आया आहिनि आई जी मूंखे बाकुल पाती साईं पासे आया अम्मा खे दाहूं न करे साईं अम्मा आराम फिटायो आहे असां पहुता आहियूं अम्मा खे दाहूं न करे ऐं छा ॻाल्हि ॿुधाई हल्का करीम आया हथूं घुमायूं दुआ घुरियूं हेतिरो डिघो ऐं विहार हेतिरो डिघो किताब आहे जेको माना हेतिरो मथे आहे हिकु पने ते बि लिखत कान्हे उहो पाण मालिक खोलियो हसो मुबारक हथ में आहे पाण करीमन लिखत कई आहे रवायतुनि जी हयाती वधाईंदा आहियूं मदीने वारे साईं जूं ज़ारतूं ऐं अमल खे जे दाऊं न करे असां पहुता आहियूं साईं चए थो त मास्तर कुझु कोन्हे कोन्हनि की दुकान जी चाबियूं मूं वटि हालात मूंखे पारा त थी हर ॻाल्हियूं ज़ाहिरी में दुआ बि त दवा बि खपे उन टाइम में एतिरी ॿुधाए मुंहिंजी बीहक कान्हे न पंहिंजे सिरंज में महिरबानी सॼी हेॾो फ़क़ीर करे पई थिए अमल जे करे पोइ जो वियासीं असांजे कुंभरनि जी में दासन 10 रुपया घणो डीज़ल हूंदो 300 रुपया असां खां वधाई राति जे करे सूम थिए घटि वठां पर 300 रुपया मूंखे ॾियो दवा थी 100 जे लाइ 1.5 जी दवा जो बहानो चङो भलो उहो वरी तरसी ॿिए ॾींहं ते वापसि वरी 70-80 जहिड़े में काचो लाथोसीं वरी हेॾो छुटुसि कंहिं समय कणकूं जी हाणे काजनि जूं कालियूं हुजनि ऐं गऊ धारियमि हाणे हिते कणकुनि जा माना लाभ हुया पर क़िस्म जी अहिड़ियूं अहिड़ियूं लंबर में जंहिं आम लाभारा न हुजनि हाणे गऊ ओड़ो चारियूं मोटियूं थियासि गाह जेतिरी सतरी हुजे पटियूं खणी थिया आयसि गुलनि जे रखी हुजे मोक आहे असांजे लंबर जी मोक में मां टपियुसि उहो जेको लंबर में विचो चढ़ी पियो चारो वाट कंदा हुआसीं वाट हुजे मोक टपी हीअं रिश्की आहे मां आॾो अॻिते थोरो मस थियुसि एतिरो ॾिढो मुंहिंजी सम्झ में जेको मूंखे अंदाज़ो लॻे थो इहो हुन परी उतां जो परियों दरवाज़ो दरिया एतिरे पंध ते जेको नांग निकितो
कांकरी में मुंहिंजो भॻो पियो अचे मां बीहां हे बीही रहे मां हलां वरी खड़ खड़ कांकरी में नेठि साईं ॻाल्हि खुटाइणी त माना मां अध खां बि सवाइ निकिरी आयुसि त हिन जा टड़का पिया कांकरी में पवनि अदा साईं जा फ़क़ीर हाज़ुर नाज़ुर सम्झी पंहिंजी मुर्शिद जी ॻाल्हि थो ॿुधाई माना त मूंखे ओलहारे बने ते ॿ विखूं रखणियूं या टे में वधि में चङा पाण करीम जी सूरत रब करीम जी ज़ात हीअं लथी आहे कदम खोलिया हासो मुबारक खोलियो अथसि फ़क़ीर हेठि न हार मरींदो लफ़्ज़ पाण करीम फरमाए मां जो हीअ ओलह जो मुंहुं न त हिते त मूंखे गाह जी मथे ते बि न इहो कांपो खनि गाह जो हिते सां वरी हिन पिनी हिन ते नाक चढ़ी वेठो हाणे मां त पेर छंडे ऐं सतरी पेर उछली मां त अॻिते निकिरीसि गाड़ी वारा कख काशे कर बीही रहियसि ॿ टे मिंट आज मुंहिंजा साईं हेॾी जो तूं महिरबानी कई आहे अखे नांग बि ॾिठो अथमि ऐं हिनखे मार तूं हाणे मां किथां अञा कणिक जी वरी मूं भितर जा लठ मूं वटि कान्हे ऐं दिलि में थो चवां साईं बी बिस्मिल्लाह करे साईं खे संभाले रुमाल मथे रुमाल खे सेट में रुमाल हीअं घास थो हले उते ॾिसां मोह पियो आहे हेतिरो हेतिरो वातो माना रत जो टिको हेतिरो हेतिरो हुजे राजाम हण खणो पियो आहे किलिया इहो पोइ वरी मूंखे ॿिए जी ढिंगरी हथ आई अथई जीअं नंढे ॿार जी चीच हूंदी आहे न ईअं हुजे हिकिड़ी ढिंगरी उन हाणे हीअं थो रखांसि धक बि हीअं थो रखांसि हो त टुटे थो छा ॿिनि जॻहियुनि लाइ टिनि तरह मां टुटे थो गऊं घर में पाते असांजी चाची अचे पई मां हुनखे सॾु कयो जरेब कनि मूंखे औलादे जी हा चयो मूंखे जरेब कनि औलादे जी जेसिताईं मूं ताणी पाती मूंखे टे चारि चकर पुछियो मां खेरा मिला खेरा कया तूं अचु आई वॾे हवाले मां चई साईं जे कदमनि जी जाइ बि ॾसी मां चयो हिते साईं जा कदम आया आहिनि हिते साईं मूंखे अकल कई अथई ऐं यको मुंहिंजो पियो आयो आहे मां खड़को ॿुधां पियो ॾिसां मुंहिंजी नज़र न पई हुजे वीचारो त ॾिसे न माण्हू कांगड़ी में हे मुंहिंजे पेर ते चढ़ियोसीं हेॾो साईं जी महिरबानी थी आहे चयो पप्पा तो साईं जी भला त ख़राबु आहे इहा हिते महिरबानी थी इन खां अॻु में ॿियो जेको केस आहे बि जाम आहे ख़बर हे बंदि कयो बंदूक हईमांसि बसि मां हे खट जो पाव आहे न परी खट जी एतिरे पंध हाणे हिते बंदूक हीअं सिधी कर बाक़ी अॻिते घणी थींदी पोइ पहिरियों मां दुलाली चई हे हथु मुंहिंजो न वधल कराची मां मोटी आयो हुउसि मूंखे पटा चढ़ियल आहे ॿिबेंडो रेडो हुजे उहो बि मूंखे माना हीअं कुल्हे में हणे उहो भॻो भॻो जे मां हुनखे हकुलूं ॾियां हे मोटे कोन अच भला हिन पासे ते आयुमि हे मुंहिंजी पीर मां बंदूक ई कान खोली मां सोढ़ा बीठा छो बंदूक खोलिया ईअं ई कंदे मूंखे हिन वाइदो त मूंखे मिर्च पइजी वई त हिन जी माउ मूंखे कसम था उते ई मुंहिंजे बंदूक मां सिधी करे घोड़ो चाढ़े सिधी कई अथमि हिन जॻह ते हेॾे होॾे बि कान हुअसि साॻियो कमु कयईं मथो सूरत साम्हूं अची थोरो चपड़ी वारी जॻह ते मथो हथ रखियईं पंहिंजो ख़ैरु हिन जो बि ख़ैरु सॼी दुनिया खे ख़बर अथई कोचरो हिन में सतरंग में विकिणियो अथई को लींघो कयो अथई के फांसी पिया अथई का शिकार पर बंदूक ज़ाहिरी में लॻी त खणी हिनखे उछलई सही का शिकार ॿिए ॾींहं ते कढी छॾियो हथ पुछो भला महिरबानी साईं जूं हा साईं 23 ॾींहं लाक बदे जोई 23 ॾींहं खां पोइ चालान कयूं 24 ॾींहं ते अलाए 25 ॾींहं ते मूंखे दादू कढी आया कढी आया आहिनि ॿ शायदि गुज़री टे सुठो वियो हुजां ॾखिण जो पेर हुजो बिस्तरो हुजे त मूंखे हिन पासे खॿे पासे खणी वारे पासे अंदरे पासे मूंखे थुॾो ईंदो आहे न इहो थुॾो लॻो
मां पंहिंजे हिसाब सां मुंड में सुॼाग थियुसि त आवाज़ु आयो मूंखे मां ड्रिज डप न मां क़ुर शरीफ़ आहियां उथी सुबुह जो मुंहिंजो ज़ातूं करे दुबे जो पाणी सुकी वेंदो मां उते निंड में थो ॻाल्हायांसि मां सफ़ा अणपढ़ियल जी बाबा तूं ज़ातूं कर दुबे जो पाणी सुकी वेंदो कमु बि उहो ई साॻियो थियो ऐं जेको हिननि माना लेटर वरितो हो न ईअं सम्झो त माना 3 साल ज़ामिन कोन थिया 3 सालनि खां पोइ हिते पोइ ज़ामिन थिया त ख़बर न आहे त पोइ 7 सालनि जी सज़ा थिया 10 जी थिया माना इहा पकी उन खे अलाए कीअं करे छॾी ख़तमु ॿुधे पर हाणे इहे अलाए केतिरियूं महिरबानियूं आहिनि ज़ाहिरी तौर सॼो ॾींहं असां साईं वठूं था कूड़ हणंदा सॼियूं कंदा जमात सॼो ॾींहुं सां इन सां गुफ़्तगू वेठासीं कईसीं सॼी असांजी मिसाल कमु इहो और सदको वञासीं न त हाणे जेका महिरबानी आहे मूंखे ख़बर हूंदी बिल्कुलु सम्झे पोइ चयोसि न पाण आवा तूं मूंखे जहिड़ी सम्झो मां उहो ई थींदो उहो ई आहे बिल्कुलु पोइ हाणे कंहिं किथे सम्झो आहे कंहिं किथे सम्झो आहे हा साईं उहो पाण ताईं आहे न जेको जेका शइ सम्झे हा हिते बि तूं ई हुते बि तूं ई असां त इहो जहां साईं था अचूंसि पोइ हाणे वधीक सभु कंहिंखे पंहिंजो हिसाबु रखियो अथसि बिल्कुलु सम्झो उहा बि उन जी आहे हा साईं उन जॻह ते बि उहो पाण बीहारे जंहिंखे बीहारे बाक़ी सॼो ॾींहुं राह इहो त मिसाल राह शरीफ़ आहे त कोन था पायूं वरितो कूड़ हणो हिकिड़ो थींदो आहे इंसान जो हिकिड़ो थींदो आहे सॼो ॾींहुं वतूं पता ईअं ॻाल्हि कमु सोलदड़ कोन था थियूं पर इहा आहे जो यार जी महिरबानी अहिड़ी आहे ऐं पाण ज़ाहिरी में 5 चकर या 6 चकर थींदा असुल जिथों जी ज़ात आहे उतां जा माना दीदार थिया सुभाणे अलाह उहे बि छा आहिनि दीदार सफ़ा घुमंदो उहे बि छा असल शइ त इहा ई आहे मूंखे हिते कामिल मुर्शिदी निशानी इहा ई आहे मूंखे फ़कीर मोहम्मद ख़ान चयो चईं फ़कीर हाणे ज़ाहिरी में फ़कीर जो रोज़ो बदिलायूं बसि असांजो हाल ग़रीबाणो आहे सम्झे हथ तूं गंढ रहा माना जी बिस्मिल्लाह मूं वटि त कुझु कोन हो न फ़कीर जी छा चवां गंदो थिए साईं सभु शइ जी बिस्मिल्लाह 2 चकर ॿई चकर मूंखे ठुल ठुल जवाबु न राति जो मुंहिंजी खानू चरियो थियो आहे मां हिते आहियां छा हाणे वञी 24 चकर मूंखे ॾिसणो अथसि मूंखे ॾिसे न मालकनि करीमनि जे क़दमनि में ॾिसे ॾखिण वारे पासे जो जेको दरवाज़ो आहे उते हुअसि मां बिल्कुलु हिच करे छा थो खानू खे चवां खानू चए बाबू फ़कीर साईं ज़ाहिर में आस्थानु इहो आहे न मां जी बिस्मिल्लाह पर मूंखे चयोसि इहे न मूंखे वरी लठियूं हणी हे तोखे लठियूं कोन हणंदो इहो जेको बि माना रोज़ जो कमु थियल आहे असांजो कोन्हे को सही फ़कीर साईं जी महिरबानी जमात सॻो जेको लंगर न्याज़ थिएसि थो इहो 12 महीने में उर्स मुबारक थींदो त सभु असां फ़कीर कहिड़ियूं सभु जमात सां भई कूड़ा खड़ा कयूं जे असांखे साईं 500 न 500 खणी विझंदासीं जे न त असांजा बि उन ॾींहुं बचड़ा मिट माइट फ़कीर जे सदके ॻोठी खाए थो सम्झे इहे अहसान मशहूरु वारे साईं जा अहसान अहिड़ियूं महिरबानियूं बि थियनि पोइ बि जेकर असां 3 ढोरा खां टहंदा वठूं त पोइ त असां माना किरियल आहियूं न भॻवान मज़ो मेड़े हीअं भाकुर मणी हीअं असांखे गॾु कयूं थो अचे भाकुर हणी थो अचे इहे बि साईं उन जा अहसान उहे बि अहसान आहिनि उन जा असां पाण नाशुक्र आहियूं मां साईं ॾिसां थो राति जो ख़्वाबु हिकिड़ो वट आहे पर माना सालनि जो पूरियल आहे सालनि जो माना निशान अथसि 2 पासा लठियूं अथसि तरो बि अथसि पर माना पूरियल
मां वेठो आहियां शायदि हीअं मूं कई वेठो आहियां या सर औलाद जा घणनि टाइम जी ॻाल्हि आहे कि 20 साल कंदा अरिड़हं साल ॻाल्हि त काठड़ी त मूंखे अलाए छा वेठो थो हीअं कयांसि हीअं वेठो थो कयो माना जेकॾहिं रांदि थींदी आहे ईअं वेठो थो कयां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मथे इहो ॾिठुमि साईं बादशाह साईं जे कद में पियुसि अॼु खां पोइ कुझु न थियुसि बाबा हे छो जेको आहे वाह बंदि आहे साईं सुञाणे मूंखे ख़बर न आहे मां बि ईअं वेठो हाणे वाह खोल हे पासो बि आबाद कर हे पासो बि आबाद कर अॼु हाज़िर मिलियासीं उहो ई माना महीनो उहे ॻाल्हियूं थकी थी वियो बसि रम रूह में असांजो दातर खान जो भाउ थी ॿुधे उन खे कमरान जी कमदारी करणु मुंहिंजी कमदारी कर हाणे 2-250 जरे में ज़मीन आहे हिन पासे वाटर जा हिन पासे वाटर जी आहे आबादी मुरागी वाटर जी मुकमल एतिरी कान थींदी हींअर साईं जे नाम त सदको जा हथ असांजो त ताक़त साईं जी साईं निगाह उॾाम हाणे उहो 1000 जरे वाटर वाटर ज़मीन आहे असांजा 250 जरे में 1000 जरे वाटर ज़मीन आहे हाणे उन 1000 जरे माण्हुनि माना पका रखिया लिफ्ट रखियो एतिरो आबादी कोन थियो उन वाटर ते जेको आहे 50 जरे 40 जरे में मस जेको आहे कहिड़ा आबाद रहिया टोटल आबाद थी वियो ऐं फसल वरी साईं जी दुआ सां असांजा वधीक आहिनि इहे साईं जी महिरबानी अथई महिरबानी जो कमु सॼो जंहिंसां करे हा सभिनि सां आहे साईं आहे महिरबानी सभिनी सां आहे हर कंहिंसां पंहिंजी पंहिंजी अलॻि अलॻि महिरबानी आहे जंहिंखां पुछो हाणे जेतिरा वेठा आहियूं न हर कंहिंसां अलॻि अलॻि महिरबानी आहे हर कंहिंसां आहे इहो हर कंहिंसां आहे हिन सां अलॻि आहे हिन सां अलॻि आहे हुन खां पुछंदो हो पंहिंजी ॻाल्हि कंदो हो पंहिंजी ॻाल्हि कंदो हर कंहिंसां महिरबानी बिल्कुलु आहे साईं जी आहे साईं हाणे असांजा फ़क़ीर नाथ पोइ वज़ीर साल असां तमामु हुजाइदारी हिक ॿिए सां जमात साईं जी बिल्कुलु साईं जे सदके वरी पोइ तव्हां इहो छो था चओ त हे जेको आहे सो पोइ बि जहिड़ो आहे तहिड़ो ॻाल्हियूं त असांजे साईं जी थो करे न हा मदीने वारे साईं जी थो ॻाल्हियूं करे न तोखे कहिड़े लफ़्ज़ ॾे ॾिसणो आहे तोखे ॾिसणो कहिड़े जवान ॾे पोइ खणी पाण केरु बि हुजे उन सां असांजो कमु कोन्हे को बिल्कुलु असांजो कमु आहे जॾहिं सॼी दुनिया जो मालिक आहे उन जी साराह हले उनखे थी ॾिसणो आहे त ॻाल्हि ख़तमु आहे न सम्झे अरे घणो थिए किसो आहे पोइ उनखे पोइ मां इन खे माना चवंदुमि इहा तव्हांजी ॻाल्हि खे मां अहमियत न ॾिसो त मुंहिंजे साईं जूं ॻाल्हियूं थो करे बिल्कुलु सारा मुंहिंजे मदीने वारे साईं थो करे उनजे बचनि जी थो करे आल रसूल सां पोइ पाण खणी केॾो बि गुनाहगार आहे हा साईं पर ॻाल्हि त पंहिंजे साईं जी थो करे न तोखे छा खपे चए मूंखे बि इहो ई खपे माने पोइ इहो खपे जॾहिं इन जो ज़िक्र हले थो तूं वेठो उनजो ज़िक्र ॿुध ॿुध बाक़ी तूं सुञातो पंहिंजो साईं भली तूं पंहिंजे साईं जी हेॾो ग़ुलामी ॾे भेण त पंहिंजे साईं जी कर मुर्शिद हिकु आहे ॿ कोन थींदा पोइ हीअं जमायत आहे अला मां मशहूरु साईं जो फ़क़ीर ग़ुलाम तूं ॿिए जो ॿियो ॿिए जो पोइ जे करे हिक ॿिए सां ॻाल्हियूं कयूं पोइ जो उहो चवे थी यार हेॾी महिरबानी जो फ़क़ीर ॻाल्हि कर त मां बसि पंहिंजे मुर्शिद खे छॾियो हेॾे अचां पोइ न हेॾे हुजो न होॾे हुजो अॻे हिकिड़ो ॻाल्हि कंदा आहिनि पीर हो को वॾो माना बादशाह हो बादशाह जो माना मुर्शद हो जी ज़ात ॾिनई त ॿियो हिकिड़ो उन ॻोठ में रहंदो उहो बि मुर्शद हो पर बज़ाहिर माना एतिरो सभु कुझु चवंदा आहिनि घर जो पीर चुड़ जो उन जो वरी पंहिंजे मुरीद खे चयईं त वञी दुकान खां सौदो वठी आ दुकान खां जंहिं महिल सौदो वठे पियो त उहो हुनजो मुर्शिद जो अचे थो त राति हाणे बादशाह जो मुर्शिद सॼी बादशाही पोयूं हो जो पोयूं अचनि विया त हे जंहिं महिल हिन जे लंघाउ थियो त हीअं चा कयईं अखियुनि हीअं चा बंदि कयईं
मुर्शद सभु ॾिसण जे लाइ हैरान हिन माना हिन खे हीअं बंदि कयो त हो त उसरी विया पोइ माण्हू हिन खे मारनि पिया त बणा हिन जे लाइ सभु हैरान ॾिसण जे लाइ तोखे शर्म न आयो ऐं तूं माना अखियूं जा बंदि कई हेॾे हेॾे छॾी चई दादा मुंहिंजो कहिड़े कम जो सॼो दुकान भली हैरान हुजे बादशाह मुंहिंजे कहिड़े कम जो छो कि मुंहिंजो हाथी मुर्शिद करीम आहे बाक़ी मां ॿिए जे पोयां भॼां छो इहो त नंढिड़ो आहे चए मुंहिंजे लाइ वॾो आहे तव्हांजे लाइ जहिड़ो तहिड़ो आहे पर मुंहिंजे लाइ इन खां बि वधीक आहे असुली बाने जो माना पंहिंजी तलब आहे बाने जो तलब आहे जेकर उहो न आहे उहो जहिड़ो मुर्शिद करीम में गुमान रखंदो जहिड़ो मुर्शिद करीम ओड़ी सूरत करे ॾेखारी साईं बादशाह खूह वारी ज़मीन ते वञनि पिया त पत्नी जेका इहा रस्तो आहे रस्ते ते मुंहिंजो साईं निम जाथे हुई हुते निम ते वेठा त हिकिड़े छा अर्ज़ु कयो त साईं दाता गंज बख़्श कयो आहे त जंहिं दीदार कयो उन खे दौलत जी बा हराम तव्हां असांखे वीचार कहिड़ी तारियो साईं खे अर्ज़ु कई सैयदो कि पीर साईं फरमायो आहे हीअ मां मंदरु आशे ते असांजे मुर्शदनि ई फरमाए चए थो मुर्शदनि तोखे फरमाए तूं असांखे छा थो तव्हां ॿुधायो साईं जी रहमत जौंश में पाण फरमाए हितां जेको रईस किनार खां जेको पाणी पीअंदो उन्हनि जो ज़ामिन मां आहियां साईं हे वञे थी कणकनि में इन्हनि में थी कणक जंहिं खाधी उन जो बि ज़ामिन मां कि साईं बैरून मुल्क ॿिए हंधि अंग्रेज़नि वटि इन्हनि ते वञे थी पोइ अंग्रेज़ खाधो अचे जे मोहबत वारो आहे त उन जो ज़ामिन बि मां भली छो न अंग्रेज़ मुंहिंजो ज़िमो सभु पंहिंजो ख़्यालु को साईं फरमाए मां उहा शइ आहे जेको मूड़े सम्झे गुमान रखे जहिड़ो गुमान रखंदो मां ओड़ो थी आहियां हिकिड़े चयो फ़क़ीर असांजो हाजी दाऊद साईं तव्हां सुञाणो इन हिकिड़े गिदरो वरितो बाज़ारि में दादू मोह चई मिठो जो लॻे दादू हिकिड़ो कपिड़ो पाए हल मां साईं सां गॾु वेही खावां काश ईअं करे वरी दस्तगीर बादशाह पंहिंजी ॾेखारे ख़्याली तस्वीर ॾेखारींदा आहिनि इहा जो अड़े हीअ त सफ़ा असांजो जहिड़ो साईं आहे ईअं करे हिते ॻोठ रहियो वरी ॿिए हफ़्ते जो जुमे जे ॾियारे वियो त साईं फरमायो त हाजी दाऊद छा पियो चवणी दादू वारी बाज़ारि में जो तस्वीर दस्तगीर बादशाह पंहिंजी ॾिठी त तूं छा चयो सैयद मां चयो साॻियो साईं आहे असांजो पाण फरमाए इहो बराक आहे पर मुर्शिद पंहिंजे खे अञा मथे सम्झ मुर्शिद करीम खे अञा इन खां मथे सम्झ ईअं करे पाण फरमायो त गिदरो जो असां उन ॾींहुं रखियोसीं अंदरि खणी अच साईं तालिब खे चई या कंहिं नींगरे खे चई उहो खणी आयो त उहो फाक जेका कचल साॻियो गिदरो चाहे तो फ़क़ीर तो खाई पोइ मूंखे यादि कयो अच ताणे गॾु खाऊं इहा फाक खाई पोइ यादि कयो महिरबानी असुल इहो त पाण फरमाए त जेको मूंखे मूं में गुमान सां जहिड़ो रखंदो मां उहो ई आहे बेशक